तला शहीद हसन नसरुल्लाह संदस साथियुनि जी शहादत ख़िलाफ़ अमेरिका इसराइल मुर्दाबाद रैली मरकज़ी इमाम बारगाह खां कढी वई। एहतजाजी रैली में सवें शहरनि अल्लाह चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में अमेरिका इसराइल मुर्दाबाद जा नारा हंया विया। रैली खे अमीर हैदर मुर्तज़वी, आफ्ताब, रज़ा अरशाद कहरी, सैयद मुंतज़र अब्बास रिज़वी, लियाकत ख्वाजा ऐं ख़िताब कंदे चयो त इसराइल फ़लस्तीनी मज़लूम अवाम ते ज़ुल्म करे पई। आलमी इदारा ऐं अक़वाम मुत्तहिदा जी ख़ामोश सवालिया निशान आहे। हुकूमत पाकिस्तान सख़्त नोटिस वठे। तलहा शहीद हसन नसरुल्लाह संदस साथियुनि जी शहादत ख़िलाफ़ अमेरिका इसराइल मुर्दाबाद रैली मरकज़ी इमाम बारगाह खां कढी वई। एहतजाजी रैली में सवें शहरनि अल्लाह चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तलहा शहीद हसन नसरुल्लाह संदस साथियुनि जी शहादत ख़िलाफ़ अमेरिका इसराइल मुर्दाबाद रैली मरकज़ी इमाम बारगाह खां कढी वई। एहतजाजी रैली में सवें शहरनि अल्लाह चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में अमेरिका इसराइल मुर्दाबाद जा नारा हंया विया। रैली खे अमीर हैदर मुर्तज़वी, आफ्ताब, रज़ा अरशाद कहरी, सैयद मुंतज़र अब्बास रिज़वी, लियाकत ख्वाजा ऐं ख़िताब कंदे चयो त इसराइल फ़लस्तीनी मज़लूम अवाम ते ज़ुल्म करे पई। आलमी इदारा ऐं अक़वाम मुत्तहिदा जी ख़ामोश सवालिया निशान आहे। हुकूमत पाकिस्तान सख़्त नोटिस वठे। तलहा शहीद हसन नसरुल्लाह संदस साथियुनि जी शहादत ख़िलाफ़ अमेरिका इसराइल मुर्दाबाद रैली मरकज़ी इमाम बारगाह खां कढी वई। एहतजाजी रैली में सवें शहरनि अल्लाह चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट अब्दुर्रहमान समूह, लाड़वाइस न्यूज़, तलहार।